नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में खबर ॾींदा हलूं त पीटीआई जी हुकूमत मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो। सूबाई नाइब सदर العابدين समून नए पाकिस्तान बणाइण वारनि मुल्क खे 50 साल पोइते करे छॾियो। पाकिस्तान जी तब्दीली हुकूमत हर पाकिस्तानी फर्द खे कर्ज एवज़ गिरवी रखी छॾियो। गरीब मज़दूर पोरित मथा महांगाई जा अंबार किराए छॾिया। न्याज़ी हुकूमत पंहिंजे कयल वाइदनि ते पूरी न लथी है। न्याज़ी हुकूमत गरीब खे ॾींहों ॾींहुं गरीब करे छॾियो। अमीर खे ॾींहों ॾींहुं अमीर कंदी पई वञे। العابدين समय वधिक चयो त असां जे पाकिस्तान तहरीक मज़दूर पार्टी गरीब मज़दूर मुस्तहिक पोरितनि जी पार्टी है। असां चाहियूं था त पाकिस्तान जो हर फर्द खुशहाल ज़िंदगी गुज़ारे, हर फर्द खे खुलियल आज़ादी मिलियल हुजे। हिन चयो त वध खां वधि असां जी PTM पार्टी में शमूलियत करे पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे अवाम जे हक़नि लाइ आवाज़ बुलंद करियो ऐं पाकिस्तान जी अवाम जे हक़नि जी हौसलाई लाइ असांजो साथ ॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।